रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वातसिमू बिल्लाहि हुवा मौलाकुम फनिअमल मौला व निअमन नसीर। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बावाज़े बुलंद सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ाने गिरामी, मुझा बुजुर्गो भाइरो, जियां त ही जलसो शादी खाना आबादी जी खुशी में रखियो वियो आहे। दुआ है त अल्लाह ताला हर मोमिन मुसलमान के हेड़े नमूने सां खुशिन मल्हाइण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। असुल तरीक़ो मुसलमानन जे खुशिन मल्हाइण जो ही आ जेको अॼु तव्हां कुरान मजीद जी महफ़िल जी सूरत में ॾिसी रहिया हो। राग ऐं साज़ ऐं गाना इहो काफ़रन जे खुशिन मल्हाइण जो आवाज़ आ। मुसलमानन जे खुशिन मल्हाइण जो आवाज़ कुरान मजीद आ। नबी से फरमायो ज़य्यनू मजालिसकुम बिल कुरान। मुझे मिठड़े साईं फरमायो जॾहिं भी अल्लाह ताला तव्हां के का खुशी नसीब फरमाए तो वह खुशी कुरान मजीद सां सिंगारजो ऐं न कि राग ऐं साज़ ऐं गाने सां। पर अलाए छा थी वियो आहे असांखे सदायूं मिठड़े मोहम्मद करीम जा गुलाम ऐं खुशियूं काफ़रन जे तौर तरीक़े ते था मल्हायूं। शैतानी आवाज़ राग ऐं साज़ सां खुशी था मल्हायूं।
गानन सां खुशी था मल्हायूं। आखिर मुसलमानन जी सोच काॾे वई आहे? राग ऐं साज़ ऐं गानू लानती आवाज आ, शैतानी आवाज आ, काफरन जो आवाज आ। उनखे असां चिंबड़ी पिया। शादिन में राग साज गाना, सुन्नत तौर जे प्रोग्रामन में राग साज गाना, अकीकन वारन प्रोग्रामन में राग, बचड़न जे जमण वारी खुशी में राग, माता हूं पुछादो क्या खुशी ॾियण वारो केरु आहे? पोइ नाराज भी उनखे कजे, नाफरमानी भी उनजी कजे, कावड़ाइजे भी उनखे। अल्लाह जी ज़ात जो कसम आ, राग ऐं साज़ ऐं गाने जी आवाज ते रब खे वॾी कावड़ी थी वॾी 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 वॾो अल्लाह खे जलाल ईंदो। चङा भला इन बीमारी में फासी आहिनि। औरतुनि जे चवण ते माण्हू वीचारा मजबूर थी था वञनि। राग ऐं साज़ ऐं गाने जो इंतजाम था कनि खुशियुनि में। हिते नौशरो फिरोज में हिकिड़ो असांजो जमायती हो, हेड़ी ॾाढ़ी नमाज जो पाबंद, जलसो थे त खुशी में न मापे, सुभान अल्लाह जा टड़का आयूं वेठो। जॾहिं उन पंहिंजे पुट जो विहांउ कयो, शादी कई त राग जो इंतजाम कयो। मूंखे ख़बर पई, मूंखे ॿुधायूं त साईं फिलाणे, मां नालो नथो खणांसि, फिलाणे पुट जे विहांउ ते राग कराई साईं। मां खुदा निकिरी, मां जो इहो हाँ साईं, घर भातियुनि जे चवण ते पुट जी शादी ते राग कराए। वरी पाण ई ॿुधाइनि पिया चई रब बि अहिड़ो नाराज़ थियो अथसि जो शादीअ खां ॿिए ॾियारे ते फाइल जो झटको हणी छॾियो अथसि, पासो जो पासो सुकी वियो अथसि, हाणे खट ते पियो आहे वेठो रोए थो, पर रब रहम करण लाइ तयार न थियो। चङा भला असांजा माण्हू क़ुरान मजीद ॿुधण वारा मजबूर था थी वञनि। असांजी शिकारपुर में असांजे पाड़े जो माण्हू जुमे ते वाइज़ कयूं त अॻियों अची वई रहे, वरी वेठो रोए, वाइज़ कयूं, नमाज जो पाबंद, ॾाढ़ी हिकिड़ो पुट हुनखे पुट जे विहांउ ते हुन बि राग करायो। मां ॿार हुयुसि, मां मोटी आयुसि, इहा हालत ॾिठमि, राग जी सॾकियो मां चयो साईं तव्हां बि? त मूंखे वरी चई साईं पुट मूंखे मजबूर कयो, घर भात
मां न कयो मां जो तू बाइकाट कर तू शादी में नवे रुस चेन साईं मां ईअं न करे सघंदो खुशी आ सब मिट माइट गॾु थिया आहिनि हाणे मां कीअं रुसां मां खां बि लफ़्ज़ निकिरी विया मां चयो अल्लाह के रुसाइंदो रसूल के रुसाइंदो बाक़ी मिटन माइटन जी परवाह थी थी बहरहाल राग हलाइंदा हलाइंदा खैरपुर मीरस शिकारपुर मो खैरस मीरस खैरपुर मीरस उते आया निकाह जे लाइ शादी लाइ कुंवारे ता उते हुजा हे गाड़ी में राग हलाइंदा आया नचंदा डांस कंदा आया शादी थी वई मोट ते भी राग हलाइंदा डांस कंदा नचंदा पिया आया जंज सजी ओ जने सखर सिटी बाईपास पिया अल्लाह जी कुदरत जे गाड़ी में घोट कुंवार हा उन गाड़ी जो एक्सीडेंट थी अला एक्सल भजी पई अला टायर बस्ट थियो अलाए मलाइक जी धुको ॾिनो अलाए छा बि थियो बहरहाल गाड़ी कल्टियूं खाई खाई वञी दरिया में किरी अधु कलाक गाड़ी दरिया में हुई पानी में हुई इंतजाम में आई अची गाड़ी के कढियऊं घोट जो लाश कुंवार जो लाश घोट जी मां जो लाश कुंवार जी मां जो लाश देवर जो लाश जेके राग ऐं साज़ ऐं गाना वजाए अल्लाह के कावड़ाए खुशी मल्हाए रहा अल्लाह से उन्हनि जी खुशी गमीअ में तब्दील करे छॾी हाणे वो पी रोईंदो तो हुते पुट हलियो वियो हिकिड़ो पुट मां चयोमांसि अॼु हाणे ख़बर पई माण्हू अल्लाह जो डिॼ हलियो वियो आहे ख़ौफ़ रब जो ख़ौफ़ हुजे त माण्हू राग करनि साज़ हलाए गाना हलाए अल्लाह जी ताकत के माण्हू नथा समझन रब फरमायो मुंहिंजी ताकत एडी आ मां तरक अलैहा मिन दाब जेकॾहिं पकड़ण ते चाहे त विख बि न छॾे रब एडी ताकत वारो आहे कि न कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क वहुवा अला कुल्लि शैइन क़दीर रब पंहिंजी ताकत बयान कंदे फरमाई अन्नल कुव्वत लिल्लाहि जमीआ रब पंहिंजी ताकत ऐं कुवत बयान कंदे फरमायो इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैयन अन यक़ूल लहू कुन फयकून अल्लाह ताला पंहिंजी ताकत बयान कंदे फरमायो कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशाउ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर तूलिजुल लैल फिन्नार व तूलिजुन नार फिल लैल व तुखरिजुल हय्य मिनल मय्यित व तुखरिजुल मय्यित मिनल हय्य व तर्ज़ुक़ु मन तशाउ बिग़ैरि हिसाब अञा वरी आवाज़
जो रब वडी ताकत वडे पावर वारो मां वाइज़न में चवंदो रहंदो त अल्लाह जो नालो रहीम भी आ, अल्लाह जो नालो करीम भी आ, अल्लाह जो नालो गफूर भी आ, अल्लाह जो नालो गफार भी आ। पर याद रखो अल्लाह जो नालो क़हार भी आहे, अल्लाह जो नालो जब्बार भी आहे, अल्लाह शदीदुल इक़ाब जो मालिक भी आ, शदीदुल अज़ाब जो मालिक भी आ, अज़ाबुन अलीम जो मालिक भी आ, अज़ाबुन अज़ीम जो मालिक भी आ। इन्न बत्श रब्बिका लशदीद, अल्लाह जी पकड़ तमाम सख्त आ। फमा युकज़्ज़िबुका बादु बिद्दीन अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन। अञा वरी आवाज़ एडे दादू वयो उते भी मूंखे अल्लाह जी पकड़ जो वाक़ियो ॿुधायो। चवन पिया जेसई ॻोठ जे वॾेरे जे पुट जी शादी अञा हफ़्तो पियो तो वॾो इंतज़ाम राग जो कयाई। एडो राग जो सजो जेंगोठ धुले पियो। एडो आवाज हाँ हाँ न मस्जिद जो हयाव न आज़ान जो हयाव न कुरान जी तालीम जो हयाव का परवाही न। पर जे अल्लाह जी कुदरत एड़ी थी जो गोठ में मानू मरी पियो, गोठाणा मिली जुली वडेरे वदाया। ओ भोतार ओ सरदार ओ रईस ओ खान मेहरबानी करे राग बंद कराए। गोठ में मानू मरी पियो आ ते वडेरो तारा फोटारे चवे तो तैया केड़ी वडी गाल आ। मानू मरंदा रहंदा आहिनि, मुझे पुत्र जी खुशी आ विहांव आ शादी आ मां राग बंद न कंदुम। अल्लाहु अकबर कबीरा। कोठाणा वेचारा रोई मोटिया। चवन पिया जीअं सॼी रात राग हलंदो रहियो आ, सॼी रात जनाज़ो तड़पंदो रहियो आ। आखिर ॾींहं जा 10 बजा थिया, नमाज़े जनाज़ा जो वक़्तु थियो। वरी भी राग हले पियो। वरी जे गोठाणा मिली जुली वरी वडेरे वडाया साईं हाणे त राग बंद कर, नमाज़े जनाज़ा जो वक़्तु थियो आ। तहां भी हरी नमाज़े जनाज़ा में शरीक थियो। वडेरो तारा फुटारे तो चवे मां रात जो तहांखे समझायो, गाल तांजे दिमाग में न वेठी आ, राग बंद न थींदो। मुझे पुट जी शादी आ, बाकी मां भी जनाज़े नमाज में शरीक न थींदुम। छो त परे परे हो मेहमान आया न, तंहिंजे करे वञी तां जनाज़े नमाज पढ़ो। ॿुधाइन पिया साईं जनाज़े नमाज हली रही, हेॾो राग हली रहियो, होॾो जनाज़े के लाश के कब्र में लाहे रहियास, होॾो राग हली रहियो, होॾो मिट्टी चाढ़े रहियास, होॾो राग हली रहियो, होॾो कुरान शरीफ जी तिलावत थी। अवल आखिर सूरह बकरा जो रुकू पढ़ियो वियो। हाँ हाँ कब्र ते हाँ तॾहिं भी राग हले पियो। वरी 3 ॾींहं 3 रातियूं तॾहिं जी दुआ हली, तॾहिं भी राग हले पियो। आखिर शादी थी वई। एड़ी त अल्लाह जी पकड़ थी वडेरे के ॿुधाइण पिया जेसई शादीअ जे बाद 2 ॾींहंनि में वडेरो किरी पियो, खट ते बीमार थी पियो। पुटन पी के खयूं दादूअ जी अस्पताल, डॉक्टर जवाब नु। लाड़काने जी अस्पताल, डॉक्टर जवाब नु। हाँ हाँ हैदराबाद, कराची, लाहौर, इस्लामाबाद हाँ वया जाडे ताडे डॉक्टर जवाब नु। डॉक्टर
कयो तन वडेरे जो जेरो खत्म थियो आ इन जो इलाज नाहे वनी घर सुमारियो मौत जो इंतजार कयो अज मरे या सुबह बुधान पिया चई एड़ो त अल्लाह जो अज़ाब तस जो वडेरे के साल फिरी आवा खट ते पेवा न खाए तो न पिए तो सुकी काठी थियो आ बच्चा बेजार थिया तस बार बेजार थिया तस घर बेजार थियो तस मिट माइट बेजार थिया तस पान पानी जिंदगी में बेजार थियो आज तो मरा जान छुडे पर अल्लाह ने एड़ो अज़ाब बचे छडियो तस न मारेस तो न जियारेस तो ला यमूत फिया वला या अब तांगे असांजा वाइज समझ में नहीं ईंदा ता मूंसां गॾु हलो हुते दादू ता ख़बर पए त कीअं हुनखे अल्लाह जी पकड़ थी ॻोठ जे वॾेरे असां मस्करी समझी अल्लाह जी ताकत अल्लाह जी कुवत असां मजाक समझी परवाह ही ना एडे मां लाड़काने जे पासे दे बस झंडो सेड़ो मूंखे ॿुधाइनि पिया चई रमज़ान जी 27 वारी रात असांजी जे मस्जिद में ख़त्म हो साम्हूं चई एडो राग हलायूं जो हिते असांजो सॼो प्रोग्राम ख़राब थियो वञी चई असां हुते उन्हनि खे इलाज कया त ॿिया 27 रमज़ान जी रात आहे कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कयो रब जो डप कयो रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे राग बंदि कयो इलाज कया पर चई कंहिंखे परवाह ई न थी एडी माण्हुनि में मस्ती आई आकड़ा वडाइया तकबुरा गुरूरा आयो खुलिकल इंसान ज़ईफ़ा इंसान कमजोर में कमजोरा हित रब जी मेहरबानी जो पांजे करम पांजी बाज से हलाए चलाए मथे में सूर पवंदो आहे त छा हालत थींदी बुखार थींदो आहे त छा हालत थींदी मोशन थींदा आहिनि त छा हालत थींदी एक्सीडेंट थींदा आहिनि त छा हालत थींदी एॾे मां खैरपुर मीरस हिकिड़े ॻोठ में उते ॿुधाइनि पिया जेसिं हिकिड़े नौजवान खे वॾी मस्ती न नमाज पढ़े न शरीयत ते हले न कुरान मजीद ॿुधे ॾींहुं राति राग साज़ गाना 125 मोटरसाइकिल हूंदी मस्तीअ में भॼाईंदो वधंदो हेॾों जो होॾे होॾों जो होॾे कंहिंते तक ई न हूंदी अल्लाह जी कुदरत हिक ॾियारे हुन जो एक्सीडेंट थियो ॿुधाइनि पिया चई साईं एॾो एक्सीडेंट ख़तरनाक थियो जो थॾे ते मरी त वियो पर लाश भी ज़रियूं ज़रियूं थियसि बूटियूं बूटियूं थियसि मालिक जो विया त वञी रुमाल में गंद वेड़े खणी आया ॻोठाणा चवनि पिया गंद खोलियो त ॾिसूं त सयूं खणी अचण वारा चवनि पिया छा ॾिसंदव ज़रियूं ज़रियूं थियो आहे शेतियूं शेतियूं थियो आहे पुर्ज़ा पुर्ज़ा थियो आहे सॼो चॿाड़जी वियो आहे जीअं कमंद जो गनू मशीन में चिथाड़जी वेंदो आहे ईअं तेले जे हेठो सॼो चिथाड़जी वियो आहे ॿुधाइनि पिया चईं गंढ बि हुनजी न खोली वई हा न हुनखे गुस्ल ॾियारियो वियो न कफन ईअं ई जनाज़े नमाज़ पढ़ाए हिनखे कंड खॾ खोटे कब्र जे हवाले कयो वियो ओ मुंहिंजा अज़ीज़ो इहा जवानी आहे इहा ज़िंदगी आहे इहा हयाती आहे जेते मस्ती आहे जेते आकड़ आहे जेते वॾाई आहे
जेते तकबरा जेते गुरूरा ओ मुंजा अजीजो मुंजा दोस्तो मुंजा भारो संभालियो पान सियाणा थियो असा कुछ भी ना आयूं असा जी का हैसियत ना है असा जी का औकात ना है तेजे करे तांजे रब साईं सा मुकाबला न कियो पांजे अल्लाह साईं सा जंग जा ऐलान न कियो पांजे अल्लाह के नाराज न कियो जे रब के कावड़ अची वई तो खबर ही न पवंदव अल्लाह जी पकड़ अची वेंदव तो खबर ही न पवंदव अल्लाह जो अज़ाब हवाले थींदो तांजे तो खबर ही न पवंदव दुनिया आखिरत में रुसवा ऐं ख्वार थी वेंदव दुनिया आखिरत में अज़ाब जे हवाले थी वेंदव तंहिंजे करे मां मोदबाना वांगे गुज़ारिश करना वा पंहिंजे रब के राज़ी कयो पंहिंजे रब के परचायो उन जी बंदगी में जिंदगी गुजारियो उन जी फरमा बरदारी में जिंदगी गुजारियो दुनिया में भी आबाद आखिरत में भी तांजा बेड़ा पार थी वेंदा समिअना व अतअना गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर। अञा वरी आवाज़ छाते मस्ती आ छाते आकड़ा छाते वडाई आयो छा लोह मुठेलो स्टील मुठेलो गुरूर तैडवा पाण के लाइ छा था सम्झो हजरत अली फरमायो जंहिंखे गुरूर थे जंहिंखे मस्ती थे जंहिंखे आकड़ थे वो वञी बाथरूम में हेठि निहारे त मुंहुं छा थो निकिरे गंद सां पेट भरियो पियो आहे सतारल हुयो रब्बा जे ढक ढकिया आहिनि जेकॾहिं इहो अल्लाह गंद ज़ाहिर करे त को हिक ॿिए जे वेझो ई न अचे वॾायूं तकबर गुरूर उन सां जिन सब मेहरबानियों जिन सब एहसान जिन सब थोड़ा अवा सब मेहरबानियों केंजो जब सब थोड़ा केंजा सब एहसान केंजा कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो वन तउद्दू नेमतल्लाहि ला तुसुहा तने रब मयार ने कुरान मजीद में फरमाया या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम ओ इंसान तो के केड़ी शे मां रब को परे केवा जने त सब मेहरबानियों मुंजो दी सब एहसान मुंजा दी सब थोड़ा मुंजा दी हे अखियों दिसण जे लाइ मां ॾिनो तो माई अलम नजल लहू ऐनैन व लिसानम व शफतैन ये ज़ुबान ॻाल्हाइण जे लाइ मां ॾिनी माई ही चप बूट जण जे लाइ मां ॾिना माई हे कन ॿुधण जे लाइ मां ॾिना माई हे अखियूं ॾिसण जे लाइ मां ॾिनो माई ही दिमाग़ सोचण जे लाइ मां ॾिनो माई हे वात खाइण जे लाइ मां ॾिनो माई हा हा हे हथ पेर मां ॾिना माई मां तोखे सिहत ॾिनी आहे मां तोखे नंढे मां वॾो कयो आहे मां तोखे जवानीअ जी मंज़िल ते पुॼायो आहे मां तुझे लाइ घरवारीअ जो इंतज़ाम कयो आहे वरी घरवारीअ मूं तोखे बचन ॿारनि वारो बणायो आहे वरी तुंहिंजे लाइ वरी तुंहिंजी घरवारीअ जे लाइ तुंहिंजनि बचन ॿारनि जे लाइ रोज़ीअ जो इंतज़ाम कयो आहे वल्लाहु जअल लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा वजअल लकुम मिन अज़वाजिकुम बनीन व हफदतन व रज़क़कुम मिन अत्तय्यिबात। पोपियो न रब सां जेड़ो उन सां वेड़ उन जी ना फरमानी ठहे तो
उनके वेठा नाराज कंदा, उनके वेठा कावड़ाईंदा। अज सब इरादो कयो जो इंशाअल्लाह उन साईं के राजी कबो, जो इंशाअल्लाह जो उन साईं जी नमाज पढ़ जो राग साज गाने जो बाइकाट कबो, और जेतरो दिल के राग खुपान के बचायो, जेतरो दिल के साज गाने खुपान के बचायो, असां जो नबी झले तो राग साज गाने खां जंहिंजा असां उम्मती आहियूं, जंहिं असां कलमो भरियो आहे ला इलाहा, पढ़ो सब पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। चवंदा मुला जलंदा राग मुला मुलांदा जल वो साईं दो जलई जो तू उम्मती दो सदा, वो साईं दो जलई जे कलमो भरियो, वो साईं दो जलई जो कान के आशिक दो सदाए, मुझो मिठड़ो मोहम्मद करीम सोनो साईं फरमायो तो मां दुनिया में आयो ही न जे लाया। साईं फरमायो राग साज गाने की आवाज के खत्म किया, रहमतें बरकतें नूरानियत हिदायत वाले कुरान मजीद की आवाज के बुलंद आम किया। साईं फरमायो मुखे रब मोकले ही नहीं लाया जो मां कुरान मजीद की आवाज के दर दर ताईं पहुंचाया, वस्ती वस्ती ताईं पहुंचाया, वाण वाण ताईं पहुंचाया, घर घर ताईं पहुंचाया, कन कन ताईं पहुंचाया। इन्न लक फिन्नार सबन तवीला यतलू अलैहिम आयाती व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। अञा वरी आवाज़ मुझो नबी कुरान विरायण आयो हो, कुरान पहुंचाइण आयो हो, कुरान जो आवाज पहुंचाइण आयो हो। असां कुरान जी आवाज के बंद करे छड़ियो आहे, राग जी आवाज के आम करे छड़ियो। सदायूं नबी साईं जा गुलाम। जॾहिं मक्को शरीफ फतह थियो, नबी साईं हज़रत अली के फरमाया वञी टे कम कर। पहिरें नंबर ते जेके भी काबे में बुत ठया पिया उहे ड्राहे। बे नंबर ते जेके भी कब्रों गैर शरी अंदाज में ठयूं पियूं उन्हनि खे शरीयत मुताबिक बणाए। ऐं टे नंबर ते जेके भी राग ऐं साज ऐं गाने जा सामान आहिनि उहे खणी आ तमाम मोहम्मद करीम पंहिंजे हथनि सां उन्हनि खे भञा ऐं टुकर कया। छो त मां दुनिया में आयो ही न जे लाया राग ऐं साज ऐं गाने जी आवाज के खत्म किया। रहमतें बरकतें नूरानियत वाले आवाज कुरान मजीद वाले आवाज हिदायत वाले आवाज के बुलंद आम किया। अना अतलु अल कुरान अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमल बयान। असां कंहिंजा उम्मती आहियूं, ॻाल्हायो नथा ॻाल्हायो, कंहिंजा उम्मती आहियूं मिठड़े मोहम्मद करीम जा। पोइ असां उन जो साथ ॾियूं कन काफ़िरनि जो। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, हे जेके राग था हलाइनि ये काफ़िरनि जो साथ था ॾियनि।
ये शैतान जो साथ दारे ऐं जेके कुरान जे आवाज के बुलंद आमदा कन ये मिठड़े मोहम्मद करीम जो साथ दारे हाने तांजी मर्जी आ ता शैतान जो साथ दियो काफरन जो साथ दियो या मिठड़े मोहम्मद करीम जो साथ दियो दुख तो थे अल्लाह जी जात जो कसम मुसलमान सदाए काफरन जो साथ दारे शैतान दी रात राग 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 शादिन में राग ट्रैक्टर में राग सुजुकिन में राग वैगनन में राग मोबाइलन में राग राग ही राग राग ही राग और मुझे प्यारे नबी सारी जिंदगी राग न बुधो एक ड्यारे नबी सैन नची रहा हां अबू हुरैरा नबी सैन साणा अचानक राग जो आवाज आयो एकदम नबी सैन पंजा कन मुबारक बंद किया हजरत अबू हुरैरा के फरमाया तुम भी बंद कर पांजन कनन के यो लांती आवाज यो शैतानी आवाज यो कनन में दुनियन में न वनी हजरत अबू हुरैरा फरमाए तो नबी सैन हाँ हाँ एतरो हलिया कन मुबारक बंद करे जडे महसूस क्यों दा हाने आवाज नहीं दोंदो साईं कन मुबारक खोले हजरत अबू हुरैरा के फरमा अबू हुरैरा तू भी खोल अबू हुरैरा हे मुझो पैगाम मुझी उम्मत ताईं पहुंचा जा चो जानी तहां जो नबी तहां जो आका तहां जो मुर्शिद तहां जो रहबर तहां जो इमाम तहां जो मोहसिन मिठो मोहम्मद करीम हेडी वडी राग को नफरत करे वियो जो सारी जिंदगी राग जो आवाज कनन ते न विधे कनन ताईं पहुंचण ॾिनी ओ बुरेरा ता तो मुझे आशिकन के मुझन बदन के बजन परवानन के खबर पवे तसा जो मिठो मोहम्मद करीम राग को केडी नफरत करयो मन मुझा आशिक मन मुझा दीवाना मन मुझा मस्ताना मन मुझा परवाना मन मुझा मती राग को नफरत करे मरिए जंद क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम न जी सिफारिश करे शफाअत करे पाण सां गॾु रब जो दीदार कराए पाण सां गॾु मां मोहम्मद करीम जन्नत में वठी वञा एडी नबी से राग को नफरत कई असांखे राग को सवाइ मज़ो ही न सोचे हिकिड़ो वरी चइबो जेसिताईं राग रूह जी रात मां चयो लानत हुजे तो रूह जी रात राग हुजे हा त मास्टर मंजूर वॾो ॻाइण हुयो कन न वॾो एॾो ज़िंदगीअ मूं बेज़ार थियो जो पाण खे पाण कमरे में बंदि करे गोली हणी आपघात करे ख़ुदकशी करे तबाह करे छॾे पाण पोइ जेकॾहिं राग रूह जी रात हुजे हा त इहो मास्टर मंजूर पाण खे पाण गोली हणिया ॻाल्हायो ख़ुदकशी करियां जॾहिं राग चवण वारे जो इहो हाल हा त ॿुधण वारनि जो छा हाल हूंदो मां पने आकिल वियुसि जलसे ते उते मूंखे ॿुधाइनि पिया चई साईं करोड़पतीअ जो पुटु रात जो पने आकिल जे रस्तनि ते वॾे आवाज़ सां राग हलाए जीप वॾी पेजारो उनमें गाना हलाए वॾे आवाज़ सां कॾहिं हिन गलीअ मूं कॾहिं हिन घिटीअ मूं मस्तीअ में गाॾी भॼाईंदो वतंदो अहिड़ो को अल्लाह उन को नाराज़ थियो जो हिकु ॾियारे गाॾी उतां कढी पने आकिल खां अची सखर बेराज ते पुल ते बि गाॾी खे बीहारे पाण खे पाण टपो ॾेई पाणीअ जे हवाले कयईं जो लाश बि हिन महिल ताईं मालिकनि खे कान मिलियो आहे कंहिं चयो आहे रूह जी रात राग रूह जी रात अल्लाह जो कुरान मजीद जो सुभान अल्लाह आ फरमाई अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब फरमाई सुम्मा तलीनु जुलूदुहुम व कुलूबुहुम
फरमाई कद जातुकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफ़ाउल लिमा फिस्सुदूर व हुदम व रहमतुल लिल मोमिनीन। जेडो भी तांगे डिप्रेशन हो जे, जेडी भी तांजे दिल में मायूसी हो जे, जेडी भी तांजे दिल दिमाग में बेचैनी हो जे, अल्लाह फरमाए तो मुझो कुरान पढ़ंदा वञो ॿुधंदा वञो ॾिसो त मां कीअं थो तव्हांखे आराम नसीब फरमाया। वशिफ़ाउल लिमा फिस्सुदूर, ॾिसो त कीअं तव्हांजे दिल खे सुकून थो ॾियां, कीअं तव्हांजे दिमाग खे फ़र्क़ थो पहुचायां, कीअं तो तांजी बेचैनी खत्म किया, रुकी तांजी दिल ने दिमाग जी बेचैनी खत्म न करूं। रब फरमाए तो सजे जिस्म में सेहत ॾिनो मां, वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मोमिनीन। अञा वॾी आवाज़ से पढ़ो तो सही कुरान मजीद, बुधो तो सही, ॾिसो त कुरान मजीद में केॾो मज़ो आहे, केॾो लुत्फ़ आहे, केॾो सुकून आहे, केॾो आराम। हिकिड़ो मूंखे चइबो साईं मूंखे राति जो निंड ही न ईंदी आहे जेसि ताईं तव्हांजो वाइज़ न हलाईंदो आहियां। तव्हां कुरान शरीफ़ पढ़ंदा आहियो मूंखे अहिड़ो सुकून मिलंदो आहे, पोइ सॼी राति पई मोबाइल हलंदी आहे, बसि मूंखे निंड वठी वेंदी आहे। एड़ो सुकून है कुरान में। तव्हां भी करें करें यो तजुर्बो करे ॾिसो, कुरान मजीद हलाए पोइ सुम्ही पओ, कुरान जो वाइज़ हुजे या कुरान जी तिलावत हुजे, पोइ ॾिसो त कीअं तो तव्हांखे आराम अचे, निंड अचे, सुकून मिले। हिकिड़ी जाइ ते मां जलसे ते वियुसि, हिकिड़ो मूंसां नौजवान मिलियो, रोए अखियूं ॻाढ़ियूं लॻियूं पियूं। मां चयो छा ॻाल्हि आहे? चई साईं 2 महीना थी विया आहिनि डिप्रेशन जो मां मरीज़ थी वियो आहियां, डॉक्टरनि खां दवायूं वठी आयो आहियां, अखि ॿूटिजे नथी, निंड नथी अचे, एॾो डिप्रेशन। मूंखे को वज़ीफ़ो ॾियो। मां चयोमांसि मां वज़ीफ़ो ॾियां उहो कंदे सयूं? हा साईं छो न कंदुसि, दवायूं डॉक्टरनि खां वठां थो, तव्हांजो वज़ीफ़ो न कंदुसि? मां चयो निमाज़ पढ़ंदो आहियां? चई न साईं, मां चयो निमाज़ पढ़णी पवंदी। चई पढ़ियुमि। मां चयो निमाज़ पढ़ी, हर निमाज़ खां बाद में हिकिड़ो सिपारो कुरान मजीद जी तिलावत कर, हर निमाज़ खां। ऐं राति जो इशा जी निमाज़ खां पोइ जेसि ताईं तोखे निंड न अचे तेसि ताईं कुरान पढ़। मां जो हफ़्तो तूं ईअं कर, मूंसां हवालो कजांइ। मां जो निमाज़ बि न छॾिजांइ, हर निमाज़ खां पोइ सिपारो कुरान शरीफ़ जी तिलावत, ऐं इशा जी निमाज़ खां बाद में जॾहिं सुम्हें त पोइ कुरान यको पढ़जांइ जेसि ताईं निंड न अचे। मांखे हफ़्ते खां पोइ फोन कयईं, खिले पियो, टहक पियो ॾे, चई साईं मोहम्मद इब्राहिम वाह जो वज़ीफ़ो ॾेई वें, हर निमाज़ खां बाद में सिपारो पढ़ां थो, ऐं राति जो सुम्हण महिल कुरान मजीद जी तिलावत पहिरीं राति 4 खां 5 सिपारा कयमि, अची निंड वधो, अहिड़ी निंड आई 2 महीननि जो थक हिकिड़ी राति में लही वियो। पोइ हाणे चई साईं 2 सिपारा या 2.5 सिपारा रात जो पढ़ा तो निंड वठी थी वञे, अहिड़ी जो निंड थी अचे सुकून वारी, फरहत वारी, जो गोरियुनि ते बि उहा निंड न पइजे जेका कुरान मजीद जी तिलावत जे सदको नसीब थी। अहिड़ी हस्ती आहे कुरान मजीद। तव्हां पढ़ो त सही कुरान शरीफ़ खे। ओ कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम।
सुभान अल्लाह लगे तो बैटरी तांजी लो थी भैया लगे तो यूपीएस तांजो टी तो करे लगे तो थकी पिया हो वडे आवाज सां त मथे खणी जो सुभान अल्लाह यासीन वल कुरान अल हकीम अल्लाह फरमा कुरान मजीद तांजे ला हकीम जेका भी तांजे जिस्म में बीमारी होंदी वा खत्म कंदो और फरमाइए वलक़द आतैनाका सबअम मिनल मसानी वल कुरानल अज़ीम रब फरमायो सजो कुरान मजीद वडी माना तो रखे पर जेको अलहम्दु शरीफ आ इहो भी एडे पावर वारो आ जेके भी जेको मर्द हुजे इहो अलहम्दु शरीफ पानी दे दम करे पींदो वने त अल्लाह ताला बिना देर जो नगे सेहत नसीब फरमाए छड़ींदो मां जने अलहम्द में एडो करंट आ त सजे कुरान में दलाए केड़ो न करंट होंदो कुरान शरीफ जो पासो वठो अल्लाह जो कसम सेहत कमाईंदो असा जो वालिद मोहतरम वडी उम्र जा थिया तने भी पान गाड़ी हलाइन 3 कलाक वाइज 4 घर वारियों का मजाक मानू चौंदा आहिनि साईं साईं मिखी साहब जी सेहत जो राज छा आहे सेहत जो राज छा आहे मां उन्हनि खे जवाब हिकिड़ो ई ॾींदुमि त बाबा साईं जी सेहत जो राज क़ुरान मजीद हो आशिको कुरान जो परवानो अल्लाह जो कसम एडो परवानो बाबा साईं कुरान शरीफ जो जाग में तो कुरान पढ़दो पर निंड में भी कुरान जो लोली ॾींदो एडो आशिक बाबा साईं जड़े बाबा की शुगर भी ब्लड प्रेशर भी हो दिल जो आर्जो भी हो पो जने हिन गर्मिन वारे ॾींहंनि में जलसा घटिजी वेंदा मई जून जुलाई में तो बाबा साईं वाइज न कंदा हा त बीमार थी पवंदा पो फरमाईंदा आबा सब ता मस्जिद में गॾु थियो त मां कुरान मजीद पढ़ा 2 ॾींहं थिया आहिनि वाइज न कयो कुरान न पढ़ियो तबियत में बेमज़े थी वई आहे तबियत तंहिंजे करे हलो त मां कुरान पढ़ा सभिनी खे मस्जिद में गॾु करे अची कुरान जूं लोलियूं ॾे 3 कलाक 2.5 कलाक वाइज करे लहे फरमाए दबा हाणे मुंहिंजी तबियत फर्स्ट क्लास थी अहिड़ो कुरान मजीद आहे मुंहिंजा अज़ीज़ो भाकुर पायो कुरान मजीद सां राग जो बाइकाट मेहरबानी करे कुरान मजीद सां चिंबड़ो दुनिया आखिरत जूं इज़तूं कमाईंदो राग खां भॼी वञो साज़ खां भॼी वञो गाननि खां भॼी वञो टच मोबाइल जे ग़लत इस्तेमाल खां पाण खे बचायो मां दवाइजन में चौंदो रहंदो आ या टच मोबाइल यहूदन नसारन काफिरन असां खे चिंबड़ाए असां को कुरान मजीद फुरिया असां को नमाज फुरिया असां को मस्जिद फुरिया असां को दीन फुरिया असां को इस्लाम फुरिया असां को शरीयत फुरिया असां को प्यारे नबी मोहम्मद करीम जी गुलामी फुरिया ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो ॾींहुं राति असांजा नौजवान मर्द मायूं पोड़ा नंढा ॾींहुं राति इन मोबाइलनि में लगा पिया आहिनि वेठा गाना हलाईंदा वेठा ड्रामा हलाईंदा वेठा फिल्म हलाईंदा वेठा बदनज़री कंदा वेठा परायूं मायूं ॾिसंदा मर्द परायूं मायूं ॾिसंदा मायूं परावा मर्द ॾिसंदियूं अल्लाह अकबर कबीरा कुरान मजीद हया तो सेखारे कुल्लिल मोमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम कुल्लिल मोमिनाति यग़ुज़्ज़ुन मिन अबसारिहिन अल्लाह फरमाओ मुंहिंजा प्यारा नबी मोमिननि खे चओ पंहिंजी नज़र जी हिफ़ाज़त कनि पंहिंजी नज़र सां धारियूं औरतूं न ॾिसनि ऐं मोमिनाणियुनि औरतुनि खे चओ
उहे भी पंजी नजर जी हिफाज़त कन धारन मर्दन के पंजी नजर जान दिसन इन हया में जिंदगी गुजारन त मां अल्लाह जो वायदो क़यामत जे ॾियारे इन जे बदले में इन्हनि खे पंहिंजो दीदार कराईंदो मान फमन कान यरजू लिक़ा रब फलियअमल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादति रब्बी अहदा अञा वरी आवाज़ हिकिड़ो वरी जे वजह दीदार बाज़ी अल्लाह राज़ी थुक हुजे मां जो तुंहिंजी सोच ते शैतान जा चमचा छा थो चवईं रब त इन शइ को झलियो आहे तूं वरी इन शइ खे ॾिसी दीदार बाज़ी अल्लाह राज़ी कुफर जा लफ़्ज़ थो ॻाल्हाए दीदार बाज़ी अल्लाह राज़ी त काबे जो दीदार न कजो सुभान अल्लाह इन अव्वल बैतुम वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका व हुदल लिल आलमीन दीदार बाज़ी अल्लाह राज़ी दाबे ज़मज़म वारो पानिया दीदार बाज़ी अल्लाह राज़ी द कुरान मजीद जो दीदार दीदार बाज़ी अल्लाह राज़ी द उलमा जो दीदार इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिल उलमा दीदार बाज़ी अल्लाह राज़ी द बेमा जो दीदार वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना अञा वरी आवाज़ छा थो चवे मेहरबानी करे पंहिंजी नज़र जी हिफ़ाज़त कयो बद नज़री न कयो अखियुनि सां परायूं मायूं न ॾिसो मेहरबानी करे संभालियो पाण टिकटॉक जा वीडियो न हलायो फेसबुक में परायन मायुनि जूं तस्वीरां न ॾिसो उगाड़ियूं फिल्मां न हलायो रब खे कावड़ ॾेरायो रब तव्हांखे ॾिसी रहियो आहे वहुव समीउल बसीर हू तव्हां सां गॾु आहे फरमाए तो वहुव माकुम ऐनमा कुंतुम फरमाए तो नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद तंहिंजे करे अल्लाह जी ज़ात खां ॾिजो अल्लाह जो ख़ौफ़ पैदा कयो अल्लाह जो डप पैदा कयो पाण खे इन्हनि गुनाहनि खां बचायो पाण खे राग खां साज़ खां बद नज़रीअ खां हा परायन मायुनि जे ॾिसण खां बचायो ऐं घरनि में भी हया पैदा कयो घरनि में भी गैरत पैदा कयो मेहरबानी करे ये टच मोबाइलूं घरनि में कढो अल्लाह जी ज़ात जो कसम जॾहिं खां ये टच मोबाइलूं घरनि में आयूं आहिनि तबाही तबाही अची वई आहे बर्बादी बर्बादी अची वई आहे इज़तूं नीलाम थी वयूं गैरतूं नीलाम थी वयूं ईमान हलिया विया ओ मुंहिंजा अज़ीज़ो लव मैरिज कोर्ट में जाम थी वई ओ मुंहिंजा अज़ीज़ो तबाही ऐं बर्बादी करे छॾी आहे इन टच मोबाइल तंहिंजे करे पंहिंजनि घरनि खे इन मोबाइलनि खां पाक कयो मेहरबानी करे पाण में गैरत पैदा कयो छा थी वियो आहे तव्हांखे छो तव्हांजी गैरत मोकिलाए वई आहे असांजो नबी त उहो गैरत वारो जो नबी साईं वेठा कमरे में हुजरे में अचानक अंदरो साहबी नबी साईं वधायो अबस वतवल्ला अन जाअहुल आमा वमा युदरीक लअल्लहु यज़क्का
अंदरे साहबी दरवाजो खड़कायो साईं फरमायो केर चई मां नाबीनु साहबी हजरत अब्दुल्लाह इब्न उम्मे मक्तूम साईं फरमायो छा ॻाल्हि आहे चई तां जी खिदमत में अचण थो चाहियां साईं फरमायो हिकिड़ो मिंट बी साईं बिनी घर वारियूं नबी साईं सां वेठियूं साईं उन महिल बिनी घर वारनि खे फरमायो तव्हां वञी अंदर कमरे में ॿिए में बंदि थियो तव्हां पंहिंजे अंदरे साहिब खे सॾु कया ॿई घर वारियूं चवनि थियूं साईं हू तंदो आसीं पुठी ॾेई वई तुरऊं था भले हुनखे सॾु कयो कहिड़ो असांखे ॾिसंदो नबी साईं गुस्से कावड़ ऐं जलाल ऐं जोश में अची विया फरमायूं जेकॾहिं हू हूंदो आहे त तव्हां तंदियूं न आहियो हा मां ख़ैरतमंद मोहम्मद करीम एसि ताईं अंदरे साहिब खे घर में अचण जी इजाज़त न ॾींदुमि जेसि ताईं तव्हां वञी ॿिए कमरे में बंदि न थींदव तव्हां त मुंहिंजे आशिक़नि खे मुंहिंजे पतंगनि खे मुंहिंजनि परवाननि खे मुंहिंजनि दीवाननि खे ख़बर पवे त असांजो नबी केॾी वॾी गैरत वारो मन मुंहिंजा उम्मती ईअं गैरत पाण में पैदा करे मरी अचनि त क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम पाण सां गॾु जन्नत में वठी वञा असां पाण घर में मोबाइलियूं वठी ॾिनियूं करनि न सॼो ॾींहुं असांजा घर भाती मोबाइल में ड्रामा फिल्म ॾिसंदा असांजी गैरत आहे बची अल्लाह छा कयूं तबाह करे छॾियो आहे हिन मोबाइल बर्बाद करे छॾियो आहे हिन मोबाइल परहेज़गारनि जूं परहेज़गारियूं हली वयूं हिकिड़ो असांजो माइट आहे वॾो परहेज़गार हो अल्लाह जो कसम मां चवंदो इन जहिड़ो वली दुनिया में न हूंदो हाणे आयो ॿ टे ॾियारा थिया आहिनि मोबाइल या टच हथ में हलाए पियो फेसबुक हलाईंदे हलाईंदे ड्रामे जी का क्लिप अची वई फिल्म जी त ॾिसे पियो मां चयोमांसि साईं तव्हां मां खां रड़ निकिरी वई चइबो मिड़े ओच ते अची वई आहे त भला ॾिसां चङनि भलनि जा तरा निकिरी आहे इन मोबाइलनि जे करे मां त चवंदो आहियां त जंहिंखे टच मोबाइल जी ज़रूरत न आहे उहो रखे ई न मोबाइल न होगा बाज न बजेगी बांसुरी छो त हिन में गंद आहे हिन में किन आहे जेॾो बि माण्हू बचे ज़ोरी किन ईंदो पर वरी बि जेकॾहिं तव्हांखे ज़रूरत आहे त तव्हां ज़रूरत वांगुरु इस्तेमालु कयो हुनखे ग़लति न हलायो हज़रत पीर ज़ुल्फ़कार नक्शबंदी रहमतुल्लाह अलैह सखर में आयो बयान कहीं अल्लाह जी ज़ात जो कसम ये लफ़्ज़ चई त हिन दौर जे हिसाब सां वॾे मां वॾा माण्हू जहन्नम जी बाहि में वेंदा त हिन टच मोबाइल इंटरनेट जे ग़लति इस्तेमाल जे करे एॾी आहे गंदी शइ आहे किनी शइ मज़ाक तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ो पंहिंजो ईमान बचायो पंहिंजो ईमान बचायो शरीयत में नबी साईं जे दीन में पंहिंजी उघड़ ॾिसण बि हयाव जे ख़िलाफ़ आहे पंहिंजी उघड़ ॾिसण बि हयाव जे ख़िलाफ़ आहे सम्झो कुझु ॻाल्हि मौलाना अशरफ अली थानवी बिश्ती ज़ेवर में लिखे थो जेकॾहिं तव्हां गुसल खाने में वञो था तड़कण त गोॾ वेड़े पोइ तड़कियो पंहिंजी उघड़ ढके पोइ तड़कियो तोणे जो पर्दो हुजे पंहिंजी शर्मगाह ॾिसण बि हयाव जे ख़िलाफ़ आहे पोइ तव्हांखे कंहिं इजाज़त ॾिनी आहे त परायनि मायुनि जूं उघड़ियूं ॾिसो परावनि मर्दनि जूं उघड़ियूं ॾिसो कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कयो कुझु ख़ुदा जो डुज कयो मांखे अफ़सोस थींदो आहे अल्लाह जी ज़ात जो कसम मुस्लमाननि खे इहे लफ़्ज़ चवंदे त छा थी वियो आहे मुस्लमाननि खे असां वाइज़ था कयूं वेठा त असांखे वाइज़ त काफ़िरनि सां करणु आहे यहूदियुनि नसारनि खे वाइज़ करणु आहे असां मुस्लमाननि खे वेठा सम्झायूं था पर पोइ बि मुस्लमान सम्झण लाइ तयारु न आहिनि वाइज़ करे करे थकी पिया खुदा जो वास्तो तो जिंदगी तमाम थोड़ी है हयाती तमाम थोड़ी है न विञायो न टच मोबाइल में न विञायो गुनाहन में न विञायो अल्लाह जी नाफरमानन में न विञायो रसूल जी नाफरमानन में अज आद क्यों जो इंशाअल्लाह नेक थी जिंदगी गुजारींदा
मुझे ॾाढी ख़ुशी थी जो पुरसुकून माहौल में तव्हां वही मुंहिंजे मारूज़ात खे ॿुधो। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला मुंहिंजा टुटा फुटा अल्फाज़ मंज़ूर मक़बूल फरमाए। साईं खलील साहब जी महिनत ऐं ॿियो जिन भी हिन जलसे में माली जानी ताउन कयो, अल्लाह ताला सभिनी जी महिनत क़बूल फरमाए, रहम फरमाए, करम फरमाए, बाज फरमाए। रब्बना आतना फिद दुनिया हसनतुम व फिल आखिरह हसनतुम व किना अज़ाबन नार। या अज़ीज़ या गफ़्फ़ार या रब्बल आलमीन। अल्लाह सही सजी जमात जे मथों रहम फरमा, करम फरमा। सभिनी खे अल्लाह सही राग ऐं साज़ ऐं गाने खां बचा। सभिनी खे अल्लाह सही नमाज जी पाबंदी नसीब फरमा। सभिनी खे अल्लाह सही पंहिंजी कावड़ खां बचा। सभिनी खे रहम जी नज़र सां नवाज़। सभिनी खे अल्लाह सही ॿिन्ही जाननि जूं भलायूं नसीब फरमा, ॿिन्ही जाननि जी बुराइनि खां सभिनी जी हिफ़ाज़त फरमा। इलाहुल आलमीन सभिनी खे अहिड़े नमूने सां ख़ुशी मल्हाइण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। इलाहुल आलमीन जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा कामिला आजिला नसीब फरमा। जेके वीचारा रे औलाद आहिनि उन्हनि खे नेक सार औलाद नसीब फरमा। जेके वीचारा मसइलनि में मुंझा पिया आहिनि उन्हनि जा मसइला आसान फरमा। जेके कर्ज़नि में ॿुॾा पिया आहिनि ग़ैबी ख़ज़ाननि में उन्हनि जी मदद ऐं नुसरत फरमा। अल्लाह से ने शादी खाना आबादी के पंहिंजी रहमतुनि ऐं बरकतुनि सां नवाज़, बाज फरमा, रहम फरमा। व सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ी मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।